हैदराबाद में अवां ताईं ख़बर पहुचायूं जिथे कोरोना की हाकारी केसिस की शरह ॿीहर वधी 9 सैकड़ों ताईं पहुची वही है, जॾहिं त हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस साम्हूं आया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हैदराबाद में कोरोना के हाकारी केस की शरह ॿीहर वधी 9 सैकड़ों थी वही है। हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। हैदराबाद में इन वक्त कोरोना जा 586 फॉल केसिस मौजूद आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त हैदराबाद में कोरोना के हाकारी केसिस की शरह ॿीहर वधी वही है। हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अपडेट कंदा हलूं अवां खे। हैदराबाद में कोरोना सबब हिन वक्त ताईं 277 माण्हू फोत थी चुका आहिनि। सेहत खाते जो चवण आहे त हैदराबाद में हिन वक्त कोरोना जा 586 फाल केस मौजूद आहिनि, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है हैदराबाद में कोरोना के हाकारी केसिस की शरह ॿीहर वधी 9 सैकड़ों थी वही है। हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस साम्हूं अची विया आहिनि। हैदराबाद में हिन वक्त कोरोना जा 586 फॉल केसिस मौजूद आहिनि। सेहत खाते मूजिब हैदराबाद में कोरोना सबब हिन वक्त ताईं 277 माण्हू फौत थी चुका आहिनि। अपडेट कंदा रहूं अवां खे। हैदराबाद में कोरोना की हाकारी केसिस की शरह ॿीहर वधी 9 सैकड़ों थी वही है, जॾहिं त हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 22 नवां केस साम्हूं आया आहिनि।